अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा रेस बालाजी खान हाणे मिठल के मारे छॾींदो। छा शेर दिल हाणे मल्हार ऐं रोशन के आज़ाद कराईंदो। छा वरियल खान हाणे मंठार के मारे छॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को आवाज़ बैलेंस न कंदो काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट कोन पिया कयूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मिठल खान जेको आहे रेस बालाजी खान ॾे वेंदो ऐं रेस बालाजी खान के चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं मूंखे माफ़ करे छॾ ऐं मुंहिंजी न्याणी राबेल खे आज़ाद करे छॾ। अगरि जेकॾहिं तो ईअं न कयो त पोइ असां मजबूर थी तुंहिंजे ख़िलाफ़ थी था सघूं। रेस बालाजी खान चवंदो त मिठल अगरि जेकॾहिं तूं मूं ख़िलाफ़ थींदे त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। ऐं पोइ रेस बालाजी खान जेको आहे राबेल खे धमकी ॾींदो त अगरि जेकॾहिं तूं हा करे थो ठीकु आहे न त पोइ मां तुंहिंजे पीउ खे हिते ई काबू करे ऐं हिते ई तुंहिंजे पीउ खे मारे सघां थो। मतिलबु त राबेल खे जेको आहे न पियो मोकिलींदो ऐं राबेल जेको आहे उनखे साफ़ साफ़ चई छॾींदो रेस बालाजी खान तूं ईअं न कर, तूं मुंहिंजे पीउ मिठल खे को बि नुक़सान न पहुचा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेर दिल जेको आहे वरियल खान खे साफ़ साफ़ चई छॾियो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं जेको आहे पुलिस जे मथां ज़ोर रख त हू जेको आहे रोशन ऐं मल्हार खे आज़ाद करे। अगरि जेकॾहिं रोशन ऐं मल्हार आज़ाद थी न सघिया त पोइ असां रेस बालाजी खान जो कुझु बि न बिगाड़े सघंदासीं न ई उनखे मारे सघंदासीं। उनजे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं पहिरियां उन्हनि जे आज़ाद करण जो सोच। वरियल खान चवंदो त बसि शेर दिल तूं परेशान न थी, मूं पुलिस सां ॻाल्हाए करो त हू 1 या 2 ॾींहंनि जे अंदरि हू आज़ाद थी घर ईंदा ऐं उन खां बाद जेको असां खे आज़ाद करे इन रेस बालाजी खान खे टांडा ॾे ऐं उनजो कमु जेको आहे तमामु करे छॾींदासीं ऐं उनखे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाए सभु हिसाब किताब पूरा कंदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सिकंदर खान जेको आहे वरियल खान खे हाणे साफ़ साफ़ चई छॾींदो मां बर्दाश्त वधीक नथो करे सघां, बसि मां हाणे रेस बालाजी खान जे ॻोठ तरफ़ निकिरी थो पवां। अगरि जेकॾहिं रेस बालाजी खान मुंहिंजे रुख चढ़ी वियो त बि उनखे लेटाईंदसि, अगरि जेकॾहिं मंठार मुंहिंजे रुख चढ़ी वियो त बि उनखे लेटाईंदसि। मतिलबु मुंहिंजो पलंद हर हाल में करिणो आहे ऐं पंहिंजो पलंद करे पंहिंजी दिलि ठारींदसि। जीअं अॻिते हली सोटर मूंखे ताना ऐं मेहणा न ॾे, मां पंहिंजे सोटर बराबरि जो हर हाल में इन रेस बालाजी खान खां पलंद कंदसि। दोस्तों उमीद है कहानी आई खे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। खुदा हाफ़िज़।